नाज़रीन असां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची में बाहि लॻण सबबि मुतासिर थियल ॿिनि फैक्ट्रियुनि जूं इमारतूं ड्रही पट थी वयूं, जंहिं नतीजे में 4 फायर फाइटर दबिजी फोत ऐं 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इमदाद लाइ सिविल जिन्हा ऐं अब्बासी शहीद अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन असां हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची में बाहि लॻण सबबि मुतासिर थियल ॿिनि फैक्ट्रियुनि जूं इमारतूं ड्रही पट थी वयूं, जंहिं नतीजे में 4 फायर फाइटर दबिजी फोत ऐं 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इमदाद लाइ सिविल जिन्हा ऐं अब्बासी शहीद अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची मां SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली। जी नबी बख्श, आगाह कजो। जी बिल्कुलु, जेको आहे गुज़िरियल ॾींहुं न्यू कराची इंडस्ट्री एरिया में बाहि लॻण सबबि मुतासिर जेके ॿ जेके फैक्ट्रियूं हुयूं उहे जेको आहे सो सुबुह सवेरे ड्रही पट पइजी विया आहिनि, जंहिंजे नतीजे में बाहि विसाइण में मसरूफ़ जेके 4 ॼणा जेके आहिनि फायर जेके फाइटर आहिनि उहे जेके आहिनि मलबे हेठां दबिजी फोत थी चुका आहिनि, जॾहिं त अमले जेको आहे सो फायर ब्रिगेड अमले समेत जेके आहिनि ॿियो जेको अमलो हुयो उन जा जेके आहिनि 13 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे जेको आहे सो फौरी तौर ते इमदाद लाइ अब्बासी सिविल ऐं ॿियनि अस्पतालनि लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। जंहिं त राब्तो करण ते फायर ब्रिगेड जेके आहिनि एहलकार आहिनि उन्हनि ॿुधायो त 10 फायर टेंडर जेके आहिनि उन्हनि मुसलसल जेका आहे 16 कलाकनि जी जिदोजहद खां पोइ बाहि ते जेको आहे ज़ाब्तो आंदो हुयो ऐं कूलिंग जो जेको अमल हुयो उहो शुरू हुयो, त अचानक जेको आहे सो सुबुह सवेरे ॿई जेके इमारतूं आहिनि ओचितो धमाके सां ड्रही पट थी वियूं आहिनि, जॾहिं त ॿिए तरफ़ रेस्क्यू मूजिबि जेको आहे फोतियुनि जी जेका सुञाणप आहे उहा सुहेल, ख़ालिद ऐं शहज़ाद जे नालनि सां थी आहे ऐं फोत थींदड़ जेके 4 ॼणा आहिनि उहे फाइटर आहिनि जेके इमारत जे मलबे हेठां दबिजी चुका आहिनि। जी।